أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شكرا يا ربي شكرا، هديت قلبي شكرا، نورت دربي شكرا، شكرا يا رب. نحمده ونصلي على رسوله الكريم، أما بعد، فقال الله تعالى وتبارك في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. सभिनी तारीफ़ जे लाइक़ रब ज़ुल जलाल आहे, जेको पूरी काइनात जो अकेलो ख़ालिक़ ऐं मालिक आहे, जंहिंजो न साथी न हमसर न जंहिंजो वरी कोई मिसाल आहे। ऐं करोड़ो दुरूदो सलाम हुजनि उन पाक हस्तीअ ते जंहिंखे रब्बुल आलमीन रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला जा इंसान ते बेशुमार एहसानात आहिनि, बेशुमार एहसानात। एतिरे क़दुरु जो अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो, इंसानो अगरि तव्हां पंहिंजे रब्बुल आलमीन जे एहसानात खे ॻणणु चाहियो त तव्हां कॾहिं ॻणे न सघंदो। एतिरा बेहिसाब एहसान आहिनि। पर अल्लाह ताला जा हिन उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको एतिरा बेशुमार एहसान आहिनि, उन्हनि सभिनीनि एहसाननि जे मथां जेको बेमिसाल एहसान आहे उहो इहो आहे जो असांखे रब्बुल आलमीन ॿिन्ही जहाननि जे सरदार इमामुल अंबिया रहमतुल लिल आलमीन जे उम्मत मां पैदा कयो आहे। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मां असांखे अल्लाह बनायो। इहो इनाम, इहो एहसान सभिनीनि एहसाननि जे मथां आहे। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, सूरत आल इमरान आयत नंबर 164 में: लक़द मन्न अल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। अल्लाह फरमाए थो त मूं मोमिननि ते वॾो 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 एहसान करे छॾियो जो उन्हनि मंझां उन्हनि जे लाइ हिकिड़ो पैगंबर मोकिलियमि जेको हुननि ते मुंहिंजियूं यानी अल्लाह जूं आयतूं पढ़ी ॿुधाए बि थो ऐं उन्हनि खे पाक करे थो, यानी गुनाहनि खां पाक, ऐं उन्हनि खे हिकमतूं सेखारे थो। व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिन मुबीन, उन खां अॻु में त ही खुली खुली गुमराही में हुया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला असांजे मोकिलियो पंहिंजो महबूब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो त वॾो एहसान आहे। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी उम्मत सां केॾी मोहबत हुई, केॾा हरीस हुया नेकी ॿुधाइण में ऐं बुराई खां मना करण में, जन्नत जूं ख़ुशख़बरूं ॾियण में ऐं जहन्नम जे अज़ाब खां डिॼारण में। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में सूरतुल बक़रा आयत नंबर 128 में फरमाइनि था: लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। अल्लाह फरमाए थो, तव्हां मंझां हिकु अहिड़ो पैगंबर मोकिलियो अथमि, अहिड़ो पैगंबर आयो आहे जंहिं ते तव्हां जूं जेको नुक़सानकार शयूं आहिनि उहे उनखे तमामु तकलीफ़ देह हूंदियूं आहिनि, ऐं हू तव्हांजी भलाई में हरीस आहे ऐं मोमिननि ते वॾो महिरबान ऐं शफ़क़त वारो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अॼु जो मुसलमान अंदाज़ो ई नथो लॻाए सघे त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत जी भलाई लाइ केतिरा हरीस हुया, केतिरा हरीस हुया भलाई जे बारे में त मां पंहिंजी उम्मत खे जहन्नम खां बचायां ऐं सभिनीनि खे जन्नत में दाख़िल कयां। अल्लाह जे हुकुम सां एॾी यानी हिर्स मोहब्बत। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी मिसाल उन शख़्स वांगुरु आहे जेको कंहिं बाह ते वेठो हुजे ऐं पोइ हू ॾिसे त बाह में पतंग ज़ोरी घिड़नि वेठा ऐं हू पतंगनि खे बचाइण जी कोशिश वेठो करे, पर पतंग त बि ज़ोरी बाह में घिड़नि वेठा। मुंहिंजी मिसाल ईअं आहे, मां तव्हांखे तव्हांजे चेलनि मां वठी पोइ छिकिया वेठो जहन्नम खां बचाइण लाइ
ऐं तव्हांजो हाल इहो आहे त तव्हां ज़ोरी जहन्नम में वञणु था चाहियो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत सां एतिरी मोहबत कंदा हुया, एतिरी मोहबत कंदा हुया जो हर वक़्तु अल्लाह जे अॻियां रोअंदा रहंदा हुया, अल्लाह खे दुआऊं घुरंदा रहिया, या अल्लाह मुंहिंजी उम्मत, या अल्लाह मुंहिंजी उम्मत। जे दुनिया में तब इहा ई पुकार, या अल्लाह मुंहिंजी उम्मत। जे पुल सरात ते तब इहा ई पुकार, या अल्लाह मुंहिंजी उम्मत। जे क़यामत जे ॾिहाड़े शफ़ाअत जॾहिं पूरी दुनिया जा मख़लूक सभ जा सभु नफ़्सी नफ़्सी कंदा, उन वक़्तु बि अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, या अल्लाह मुंहिंजी उम्मत, या अल्लाह मुंहिंजी उम्मत। एतिरा हरीस जो रोई 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 उम्मत लाइ अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे चवनि था क़ुरान शरीफ़ में, فَلَعَلَّكَ بَاخِعٌ نَفْسَكَ عَلَى آثَارِهِمْ إِن لَّمْ يُؤْمِنُوا بِهَذَا الْحَدِيثِ أَسَفًا। ई मुंहिंजा महबूब, छा तूं पंहिंजो पाण खे हिन उम्मत जे ग़म में हलाक कंदे? तूं पाण खे हिन ग़म में मारे छॾींदे जो ही हिन ॻाल्हि ते, यानी हिन क़ुर ते, हिन हदीस ते ईमान नथा आणे? एॾो हरीस पैगंबर, एतिरी मोहबत करण वारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो पैगंबर जंहिं असांजे लाइ दीन पूरो पूरो पहुचायो, पूरो पूरो दीन पहुचायो, का शइ खुटाई न अथसि, का शइ न खुटाई अथसि, हर शइ मुकमल पहुचाई अथसि ऐं कोशिश कई अथसि हिन उम्मत जे लाइ आसानियूं थियनि। अॼु मुंहिंजा भाइरो हिकु हदीस ते मां ॻाल्हाईंदुसि जंहिंमें अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उम्मत लाइ आसानी जे लाइ उहे अमल कया आहिनि ऐं ज़ाहिरा उहे अमल अल्लाह जे हुकुम सां ई कया आहिनि। छो त अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो पंहिंजे महबूब जे बारे में त वमा यंतिकु अनिल हवा, ही मुंहिंजो महबूब पंहिंजी मर्ज़ी सां का ॻाल्हि करे ई कोन थो, इन हुआ इल्ला वहयुन यूहा, ही मुंहिंजो महबूब जेको बि ॻाल्हाए थो उहो मूं रब्बुल आलमीन जे हुकुम सां ॻाल्हाए थो। यानी ही क़ुरान जेको अल्लाह ताला पंहिंजे महबूब ते नाज़िल कयो आहे, इहो बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक मां ई निकितो आहे। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो आहे त इहा बि वही आहे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांखे सुन्नत तरीक़ा ॿुधाइनि शरीयत जा, उहे बि अल्लाह जी वही आहे, अल्लाह जे हुकुम सां ई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हर अमल जेको आहे दीन में उहो ॿुधाए छॾियो ऐं हमेशा दीन में आसानियूं ॿुधायूं आहिनि। जीअं अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो त दीन में का बि सख़्ती कान्हे, का आसानियूं आहिनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 ॾींहं तरावीह निमाज़ूं पढ़ायूं। सहाबा जो शौक़ एॾो जो तमामु घणा गॾु थिया। चौथे ॾींहं ते अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकितो ई कोन तरावीह निमाज़नि ते, क़यामुल लैल जे लाइ रमज़ान जे महीने में निकिता ई कोन। सहाबा अची गॾु थिया, के सहाबा खंघण लॻा, के छा त मतां रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड पइजी विया आहिनि त सुजाग थियनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न निकिता। सुबुह जे टाइम ते अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकितो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां जेको राति जमा थिया हो, मूंखे इन जी सॼी जी ख़बर हुई, पर मां इन लाइ न निकितो जो तव्हांजो शौक़ ॾिसी, तव्हांजी ही जेका हिर्स ॾिसी अल्लाह ताला हिन खे फर्ज़ न करे छॾे, तंहिं करे मां निकितोसीं कोन इन ख़ौफ़ खां। यानी ॾिसो हरीस, केतिरा हरीस अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त उम्मत जे लाइ नरमियूं ऐं अल्लाह ताला पाण बि क़ुरान शरीफ़ में फरमाए थो सख़्ती दीन में मां न कई आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो मां कंहिं जान ते उन जे सहप खां वधीक बार विधो ई न आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ो को बि अमल दीन में नाहे, इस्लाम में अहिड़ो को अमल भलाई जो नाहे या बुराई जो नाहे जेको जंहिंखां मां यानी भलाई जो हुकुम मां तव्हांखे कयो न हुजे ऐं बुराई खां तव्हांखे मना न कयो हुजे। जेके बि भलायूं आहिनि मूं तव्हांखे ॿुधाए छॾियूं आहिनि ऐं जेको बुरायूं आहिनि उन्हनि खां तव्हांखे मना करे छॾियनि। ऐं ॿिनि लफ़्ज़नि में यानी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरनि ॻाल्हियुनि में सॼी वज़ाहत कंदा हुया। जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां में मां 2 शयूं छॾियो थो वञा, इनखे मज़बूती सां पकड़ींदो, दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे गुमराह न कंदी। हिकु अल्लाह जो कलाम क़ुरान पाक ऐं हिकु उन जे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत। ॻाल्हि ख़तम थी। थोरी जेका शइ क़ुरान में मिले उन ते अमल कयो, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मां मिले उन ते अमल कयो।
ऐं अलाह ताला पाण क़ुर शरीफ़ में फरमायो त दीन मुकमल थी चुको आहे, हाणे असांखे बिदातनि जी ज़रूरत ई न आहे। उन खां अलावा अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हज्जतुल विदा जे मौक़े ते सभिनीनि सहाबनि खां पुछा कयो, छा मां तव्हां तोणी दीन पुॼायो? सहाबनि चयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, न सिर्फ़ तव्हां दीन पुॼायो आहे बल्कि दीन पुॼाइण जो हक़ अदा करे छॾियो आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमाननि ॾे निहारे फरमायो आहे, या अल्लाह गवाह रह जाए, या अल्लाह गवाह रह जाए, या अल्लाह गवाह रह जाए। त मुंहिंजा महबूब, मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन मुकमल पुॼाए छॾियो। अहिड़ी का बि शइ कान्हे का जेका दीन में हुजे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे न ॿुधाई हुजे। त हाणे असां ते फर्ज़ आहे त जेको बि अमर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिनो आहे उन खे बग़ैर ख़ौफ़ ख़तरे जो उहो अमल असांखे करणो आहे। छो जो अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो, मन युतिअ रसूल फ़क़द अताअ अल्लाह, जंहिं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी कई उन समझो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी फरमा बरदारी कई। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, ऐं हिकिड़ी जाइ ते अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो त मूं जेके बि पैगंबर मोकिलिया आहिनि उहे इन लाइ मोकिलिया आहिनि त उन्हनि जी फरमा बरदारी कई वञे, उनजी पैरवी कई वञे। ऐं अगरि फरमा बरदारी न आहे, पैरवी न आहे, त पोइ पैगंबर खे मञो कीअं? उन इंसान चवे बि सही त मूं पैगंबर खे मञियो पर पैगाम खे न मञे त इहो कहिड़ो मञणु आहे? त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अॼु मुंहिंजो जेको हेतिरो तव्हांखे सम्झाइण जो मक़सदु इहो आहे त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बि अमल करे उहो अल्लाह जे हुकुम सां हूंदो आहे ऐं उहो हिन उम्मत जे लाइ आसानी हूंदी आहे। सो अॼु ग्रुप में हिकिड़े दोस्त ऑडियो मोकिली आहे जंहिंमें हिकु मौज़ू हो त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठे पेशाब कयो हो हिकिड़े चकर हिकिड़ी जाइ ते जिथे थोरो या घणो उते किचिरे जो ढेरो, उते रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशाब कयो ऐं उते हिकु सहाबी पर्दो कयो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठे पेशाब कयो हो। त हाणे अफ़सोस सां चवणो थो पवे त उहे इंसान, उहे बिदअती ऐं मुशरिक जेके असांजी इन दावत ते हसद ऐं साड़ कंदा आहिनि, जॾहिं असां उन्हनि खे चवंदा आहियूं त अतीउ अल्लाह व अतीउ रसूल, अल्लाह जी फरमा बरदारी कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी कयो। कुदरतन असांखे ख़बर नथी पए त इन्हनि माण्हुनि खे इन ॻाल्हि ते कावड़ छो थी चढ़े, असां कहिड़ी ग़लति ॻाल्हि था कयूं। असां उन्हनि खे चऊं था त बाबा असांखे छॾे ॾियो, तव्हां वञी क़ुर खे तर्जुमे सां पढ़ो, जेको क़ुर में लिखियलु हुजे, जेको सही हदीसनि में लिखियलु हुजे उन ते अमल कयो, अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी कयो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, अॼु वाहिद जमायत आहे उहा अहले हदीस जमायत आहे जेका कंहिं बि फिरका वारीअ जी दावत नथी ॾे, कंहिं पीरी मुरीदी जी दावत नथी ॾे, कंहिं क़ौम परस्ती, कंहिं नसुल, कंहिं मुल्क जी दावत नथी ॾे, बल्कि उहा जमायत चए थी त अतीउ अल्लाह व अतीउ रसूल, अल्लाह जी फरमा बरदारी कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी कयो। असांजे इन ॻाल्हि ते ख़बर न आहे त माण्हुनि खे कावड़ छो थी चढ़े, ऐं ईअं कावड़ थी चढ़े जीअं मुशरिकीन मक्का वारनि खे कावड़ लॻंदी हुई। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो सूरत अल माइदा आयत नंबर 104 में, तो वइज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़ल अल्लाह व इला रसूल क़ालू हस्बुना मा वजदना अलैहि आबाना, जॾहिं उन्हनि खे चयो थो वञे अल्लाह ॾे अचो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे अचो, यानी क़ुर ॾे अचो, क़ुर ऐं हदीस ॾे अचो, चवनि था त असांजे लाइ उहे काफ़ी आहिनि जिन्हनि ते असां पंहिंजनि अबनि ॾाॾनि खे ॾिठो। ऐं अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो अवलौ कान आबाहुम ला यअलमून शैअन वला यहतदून, पोइ चाहे उन्हनि जे अबनि ॾाॾनि खे कंहिं शइ जी ख़बर बि न हुजे, हिदायत बि न हुजनि, अबनि ॾाॾनि जो दीन काफ़ी आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, इहे माण्हू बिदअती ऐं मुशरिक एतिरे क़दुरु पंहिंजे हसद ऐं साड़ जे करे एतिरे क़दुरु वञी यानी किरंदा आहिनि जो असांखे अफ़सोस थींदो आहे, जो कॾहिं कॾहिं तनक़ीद में हू नऊज़ बिल्लाह पंहिंजे मुर्शिद जे दिफ़ा में, पंहिंजे तक़लीद जे दिफ़ा में, पंहिंजे मसलक जे दिफ़ा में हू नऊज़ बिल्लाह क़ुर ऐं हदीस ते बि निशानो बनाए छॾींदा आहिनि, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। सो अॼु उहो मौज़ू जेको असांजे दोस्त मोकिलियो ग्रुप में त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बीठे पेशाब कयो त उन ते हिकिड़ो शख़्स शियो बि हुयो,
पर हिकिड़े देवबंदी बि असांखे चयो त ऐं बेलवी बि यानी तक़रीबन इहे सभु भाई भाई आहिनि। शियो हिकिड़ो चकर चए पियो तव्हां सही बुखारी था चओ। मां चयो हा बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह सही बुखारी में सही अहादीसूं आहिनि, तुंहिंजो कोई एतिराज़ आहे त ॿुधा। चई सही बुखारी में लिखियल आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठे पेशाब कयो। मां चयो पोइ छा थी पियो, इन में को बि ॾेखार, तूं क़ुर हदीस मां ॾेखार त हीउ अमल बुरो आहे, हिन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सही बुखारी जे मनसूबा ॻाल्हि हिन में बुराई ॾेखार। तो कुझु जवाब न ॾेई सघियो, ख़ाली रड़ियूं हेॾे होॾे। मां चयो भाउ ॻाल्हि ॿुध, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अमल कया आहिनि उम्मत जे लाइ सहूलियतूं कयूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा वेठे पेशाब कंदा। ऐं अम्मा आयशा रज़ियल्लाहु तआला जी हदीस आहे त अम्मा आयशा रज़ियल्लाहु तआला फरमाए थी रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा वेठे पेशाब कंदा। अगरि जेको चए बीठे कंदो त उनजी ॻाल्हि न मञो, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठे न कंदा। इहो हिकिड़े चकर अमल ऐं इहो अमल पूरी उम्मत जे लाइ क़यामत तूणी ईंदड़नि जे लाइ आसानी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई आहे। छो त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं क़ौम कबीले के इलाइक़े जे लाइ पैगंबर थी न आया, बल्कि पूरी काइनात जे लाइ क़यामत तूणी जेके आहिनि इंसान ज़ात इंसान ऐं जिन उन्हनि जे लाइ पैगंबर थी आहिनि। ऐं हिन काइनात खे कंहिं बनायो, रब्बुल आलमीन बनायो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं मोकिलियो, रब्बुल आलमीन मोकिलियो। अल्लाह ताला खे ख़बर हुई त अॻिते हली छा छा शयुनि जी ज़रूरत पवंदी। हिन इस्लाम में आसानियूं आहिनि। अॼु जे दौर में असां ॾिसूं था, मां उन शीए खे चयो त तूं त नथो मञी, पर जेके ही तुंहिंजा ईरानी शिया जेके हींअर अक्सरत उन्हनि जो वेस आहे पैंट शर्ट पाइण, इहे कीअं था कनि पेशाब। ऐं हींअर ॿाहिरि मुल्कनि में अक्सर साथी वेंदा आहिनि, उते लेट्रिन जेके ठहियल आहिनि उहे बीठे पेशाब करण वारा आहिनि। अगरि अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा आसानी न करे हा त अॼु त मुस्लमान त परेशानियुनि में वञनि हालिया। कीअं कनि हा, हर जाइ ते जिथे वञी इहो सिस्टम थी आहे। पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ आसानी करे छॾी त ही अमल बि गुनाह जो अमल नाहे, ही आसानी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई आहे त इंसान बीठे पेशाब करे। हींअर असांजे पाकिस्तान में तव्हां ॾिसो सभु नौजवान हींअर पैंट शर्ट पाइनि था, सॼो सिस्टम पाइनि था, त ही हिकिड़ी आसानी आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ। अफ़सोस सां चवणो थो पए त जेको अमल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित बि आहे ऐं सही सनद सां साबित आहे, उन ते ही मुक़ल्लिद हज़रात तनक़ीद कंदा आहिनि। बरेलवी ऐं देवबंदी, हिकिड़े देवबंदी मूंखे हिकिड़े चकर चयो, ईअं मुनाज़रो हुजे ॻाल्हि ते कंहिं ते, त उते चई त भला तव्हां चओ था त जेका ॻाल्हि हदीस में आहे तव्हां कंदो। मां चयो बिल्कुलु कंदासीं, बिल्कुलु कंदासीं, पर शर्त इहा आहे त उहा हदीस सही हदीस हुजे। ईअं न त हिकिड़ी मन घड़त रिवायत बयानु करी ऐं चई हदीस आहे, न सही हदीस, चई सही बुखारी जी हदीस थो ॾियां। मां चयो बिल्कुलु कंदासीं। चई सही बुखारी में लिखियल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठे पेशाब कयो, पोइ तव्हां बि करे ॾेखारियो। अल्लाहु अकबर जॾहिं हुन इहे कलिमात चया, यकीन कयो मूंखे एॾो ॾुख थियो, एॾो अफ़सोस थियो, एॾी कावड़ चढ़ी। मां हुनखे चयो अफ़सोस आहे तुंहिंजे ईमान ते, तोखे शर्म नथो अचे इहे अल्फाज़ ॻाल्हाईंदे, तूं पाण खे मोहिद सॾाई थो, माण्हुनि खे धोखो था ॾियो, जो गली गली में तबलीगी जमायतूं कढी ऐं इहे बद बिस्तरा खणी ऐं माण्हुनि खे इहो नारो हणी था ॿुधायो कि अल्लाह से होने का यकीन हमारे दिलों में आ जाए और अल्लाह के गैर से कुछ ना होने का यकीन हमारे दिलों में आ जाए और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुबारक सुन्नत तरीके हमारे जिंदगी में आ जाए। दावत इहा थे ॾियो, माण्हुनि खे गुमराह था कयो। ऐं हींअर चवी बि थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अमल कयो आहे, सही बुखारी में मौजूदु आहे, सही मुस्लिम में मौजूदु आहे ऐं ॿियनि हदीसनि जी किताबनि में मौजूदु आहे। पर सही बुखारी ते त सभु मुत्तफ़िक़ आहिनि, अहले सुन्नत, बरेलवी, देवबंदी, अहले हदीस सभु मुत्तफ़िक़ आहिनि त क़ुर खां बाद में अगरि को सही किताब आहे त सही बुखारी आहे। त तूं हिकिड़ी ॻाल्हि मञी बि थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे इहो अमल, पर अहिड़े अंदाज़ सां बयान थो करे, नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह, ॼण उहो को बुरो अमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो। मां चयो तव्हांखे कुझु थिए कोन थो, पंहिंजे इमाम जी ॻाल्हि अची वञे त उनखे अखियूं ॿूटे उनखे तस्लीम था कयो, चओ था त असां मुक़ल्लिद हूं, इमाम जी ॻाल्हि अची वई असां मञंदासीं, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि अची वई तूं उन ते तनक़ीद बि थो करे ॾेखारी। मां चयो ख़ुदा जो कसम असां इन अमल ते अमल कयूं था ऐं ख़ुशी सां कयूं था। जिथे बि असांखे बीठे पेशाब करण जी ज़रूरत अची थी वञे असां बीठे पेशाब कयूं था ऐं असांजे दिलि में ज़र्रे बराबरि बि को शक शुबो कोन थो थिए। छो जो असांजे मिठड़े महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ आसानी कई आहे। मां चयो तव्हां कहिड़ी मिटी मां पैदा थियल हो,
जो पंहिंजी मौलवी जी ॻाल्हि जी तहक़ीक़ कोन था कयो, पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि जी तहक़ीक़ कोन था कयो ऐं पंहिंजे इमाम जी ॻाल्हि जी तहक़ीक़ कोन था कयो। चवंदा असां मुक़लिद अखे ॿूटे खे तस्लीम कंदासीं। ऐं जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि अची वई, सही बुखारी में अची वई, जेके तव्हांजा उलमा बि मञनि था त क़ुर खां बाद में सही बुखारी जो दर्जो आहे, ऐं तव्हां हुते तनक़ीद था कयो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, मां इहो अॼु थोरो वज़ाहत करणु चाही त कॾहिं न कॾहिं इहा ॻाल्हि इहे मुक़लिद या इहे राफ़ज़ी शिया ऐं ॿिया जेके मुशरिक बिदअती असांजे तौहीद परस्त साथियुनि जे अॻियां इहा ॻाल्हि उन्हनि खे बदज़न करण लाइ, हदीसनि खां दूर करण लाइ या उन्हनि में इहो शुक शुभ विझण लाइ यार पोइ इहा हदीस ग़लति हूंदी, इहा हदीस सही न हूंदी, त असां उन्हनि खे सम्झाइण लाइ चऊं था त मुंहिंजा भाउ हदीस सही आहे, हिननि जो जेको अंदर आहे उहो ख़राब आहे, हिननि जो जेको दिमाग़ में आहे उहो ख़राब आहे, उहो ग़लति आहे, हिननि जो जेको दीन सां जेको रवैयो आहे उहो ग़लति आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ही दीन में आसानियूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयूं आहिनि, किथे बि कोन्हे को लिखियल त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदाईं बीठे पेशाब करे, न हिकिड़े चकर कयो आहे ऐं इहा उम्मत जे लाइ आसानी थी वई आहे। तिन ॻाल्हि खे सम्झो। मां इन ते थोरी वज़ाहत करणु ज़रूरी सम्झियमि, छो त हींअर अल्हम्दुलिल्लाह अहले हदीस जमायत जे नौजवाननि खे अल्लाह ताला शल ईमान में इज़ाफ़ो करे ऐं उन्हनि जे जज़्बनि में इज़ाफ़ो करे हू जेतिरी तेज़ी सां दीन जे दावत जो कमु कनि था त ओतिरा ई मुख़ालिफ़ हुननि ते तेज़ी सां हमिलो कंदा आहिनि। पोइ जेके वीचारा कम इल्म आहिनि करे करे उन्हनि जे अॻियां अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदी आहे त हू परेशान थींदा आहिनि, यार हीअ छा, हीअ ॻाल्हि हूंदो, हीअ सही बुखारी में हूंदो, अलाए आहे अलाए कोन्हे या। सो असां उन्हनि खे अॻुवाट इन ॻाल्हि खे सम्झाइण था चाहियूं त इहा ॻाल्हि आहे ऐं इन जी वज़ाहत इहा आहे त ही उम्मत जे लाइ सहूलत आहे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सिर्फ़ु हिकिड़े चकर साबित आहे, ऐं हिकिड़े चकर अगरि साबित आहे त हाणे इहो सभु जाइज़ आहे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत लाइ आसानी करे छॾी आहे। ऐं अल्लाह ताला जा बेहिसाब एहसाननि जो अल्लाह ताला असां ते हिकिड़ो अहिड़ो महिरबान पैगंबर मोकिलियो आहे जेको असां ते हरीस हो तव्हां ते क़ुर जूं आयतूं पढ़ी ॿुधायमि त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरी हिन उम्मत सां मुहबत कंदो हो ऐं उम्मत खे हर शइ ज़िंदगी गुज़ारण जा मसला ॿुधाए छॾिया आहिनि त ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, खाइण पीअण, हताक हंगण मुटण, लेट्रिन में वञण, उनखां निकिरण, पंहिंजे घर वारनि सां हम बिस्तरियूं करण, या जेके बि अमाल आहिनि, इस्तिंजा करण, इस्तिंजा कीअं कजे, सभु मसला जेके जिन्हनि खे असां अॼु तवजो ई इन्हनि ॻाल्हियुनि ते नथा ॾियूं, सोचूं था त इहे मामूली ॻाल्हियूं आहिनि, इहे मामूली में मामूली बि ॻाल्हियूं बि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारे छॾियूं आहिनि त सुन्नत मुताबिक़ इहे कीअं कजनि। आख़िर में मां हिकिड़ी ॻाल्हि जी वज़ाहत कंदो हलां त बीठे पेशाब करण जी जेका यानी इजाज़त आहे, जंहिंजी मुमानत न आहे, इन मां मुराद इहो न आहे त सुभाणे मथां साथी सभु वरी चवनि अहले हदीस वारनि फतवा ॾेई छॾी हाणे बीठे सभु पेशाब कयो, न, इहो मसलो न आहे। असां चवंदा हीअ अल्लाह जे तरफ़ां हिकु आसानी आहे, यानी हर कंहिं बि मुश्किल घड़ी में इंसान इन खे इस्तेमालु कंदो ऐं अल्लाह ताला जे तरफ़ां उन ते को गुनाह को पकड़ न आहे। पर उन मां मुराद इहो बि न आहे कि इंसान जेके अॼु असांजा काफ़ी साथी असां ॾिसूं था उहे त वेठे बि पेशाब कंदा आहिनि त उहे वटि कोन सारींदा आहिनि, ईअं ई उथी पवंदा आहिनि। त इन बीठे मां बि इहो मुराद न आहे त तव्हां अहिड़ी जाइ ते पेशाब कयो जंहिंमें कपिड़ा तव्हांजा पलीत थियनि या तव्हांजे जिस्म ते उहे चीटूं लॻनि, उहे फुणगा लॻनि, छो त इन जे बारे में बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वईदूं ॿुधायूं आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े चकर पंहिंजनि कुझु सहाबनि सां हिकिड़े क़बर जे पासे खां लंघिया त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सवारी हुई उहा हट रही ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारियो ॿिनि क़बरनि ते, फरमायूं त हिन ॿिनि क़बरनि ते अज़ाब थी रहियो आहे। अल्लाह ताला पंहिंजे मौजज़े जे ज़रिए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे महबूब खे उन क़बर वारनि जो जेको हाल हो, जेको हशर हो, ॾेखारियो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हिननि ॿिन्ही क़बर वारनि ते अज़ाब थी रहियो आहे। सहाबनि चयो छाजे करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ाब थी रहियो आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो का अहिड़ी वॾी ॻाल्हि कोन्हे जंहिंखां ही बची न सघनि हा, यानी कमु त सवलो हो पर हिननि पाण खे पाण न बचायो। उन्हनि ॿिन्हिनि जो गुनाह छा हो? हिकिड़ो चुगलखोर हो ऐं हिकिड़ो पेशाब जे फुणगनि खे पंहिंजे जिस्म खे पेशाब जे फुणगनि खां न बचाईंदो। इहे ॿ अमल जेके आहिनि, इहे ॿ अमल जे करे उन्हनि ॿिन्ही क़बर वारनि ते अज़ाब थिए पियो। त जंहिंमां साबित थियो त चाहे इंसान बीठे करे चाहे वेठे पेशाब करे, कंहिं बि सूरत सां करे, उन ते लाज़िम आहे त पंहिंजे जिस्म खे उन पेशाब जे कतरनि खां, उन फुणगनि खां महफ़ूज़ करे ऐं
पंहिंजी हिफ़ाज़त करे ऐं अगरि जेकॾहिं उहो न कंदो हुयो पंहिंजी हिफ़ाज़त, जेको वेठे ई न कंदो, उहो बीठे किथे कंदो, उहो त पोइ उहो अलॻि मसइलो आहे, इहो अलॻि मसइलो आहे। मेन ॻाल्हि इहा आहे, हिकिड़ी जेका हदीस जी वज़ाहत असां कई आहे, उन हदीस जी वज़ाहत त माण्हू घणनि हिन हदीस जे करे घणनि साथियुनि खे हदीसनि खां बदज़न करण या उन्हनि खे गुमराह करण जी कोशिशि कंदा आहिनि। सो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला शल असांखे क़ुर ऐं सुन्नत खे सम्झण ऐं उनखे पूरी दुनिया में पखेड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए, शिरक ऐं बिदअत जे ख़िलाफ़ जिहाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इन्हनि बिदअतिन, मुशरिकनि ऐं मुक़ल्लिदनि जे ख़िलाफ़ असांखे भरपूर आवाज़ उथारणो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, ही ज़िंदगी हिकिड़े चकर मिलियो अथव, बार बार कोन मिलंदो। जेको अमल हिते कंदो उहो ई अॻिते तव्हांखे अजूरो मिलंदो। यानी जीअं सिंधी में चवंदा आहिनि त जेको पोखींदे सोई लुणींदे। अगरि मुद विञाए छॾी त पोइ फसल न पोखे त पोइ अॻिते लुणण लाइ बि कुझु कोन मिलंदी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन दौर में, हिन नफ़्ता नफ़्सी जे दौर में, जंहिं दौर जे बारे में शायदि उहो ई दौर आहे जो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे बारे में फरमायो, अहिड़ो दौर ईंदो जो मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत ज़िंदा करण, हथ ते टांडा खणण जे बराबरि हूंदो। हींअर असां ॾिसूं था इन्हनि मुशरिकनि ऐं बिदअतिन, मुक़ल्लिदनि, इन्हनि राफ़िज़िन हर अमल में बिदअतूं विझी असां जेके अल्हम्दुलिल्लाह सचा अहले सुन्नत अहले हदीस वारा आहिनि, उन्हनि जे लाइ एतिरो त माना मुक़ाबिलो टफ करे छॾियो आहे जो कहिड़ी ॻाल्हि खे रद्द करे, कहिड़ी खे ॻाल्हि खे रद्द कयूं, हर उन्हनि जो अमल शिरक ऐं बिदअत जे बुनियाद ते आहे। सो हींअर उहो दौर आहे शायदि जो हिकिड़ी सुन्नत ज़िंदा करण बि हथ ते टांडा खणण जे बराबरि आहे। सो अल्हम्दुलिल्लाह जेके हिन दौर में उहे टांडा खणंदा त अलाह ताला कंदो त इंशा अल्लाह अलाह ताला क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि खे पंहिंजनि महबूबनि सां गॾु उथारींदो, पैगंबरनि सां, सिद्दीक़नि सां, शहीदनि सां ऐं अल्लाह जे नेकबाननि सां। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजी सोहबत दुनिया में बि नेकबाननि सां करे ऐं क़यामत जे ॾिहाड़े बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमायत सां गॾु उथारे। ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त असांखे भलाई जो हुकुम करण ऐं बुराई खां मना करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं कुफर, शिरक ऐं बिदअत जे ख़िलाफ़ ऐं तक़लीद जे ख़िलाफ़ ख़ासि करे जिहाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इन्हनि फितननि खे ख़तमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त असांजा जेके मुस्लमान शाम में आहिनि, बर्मा में आहिनि, फ़लस्तीन में आहिनि, इराक में आहिनि, उन्हनि सभिनीनि जी जान, माल ऐं इज़तनि जी हिफ़ाज़त फरमाए। ऐं तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अगरि असां उन्हनि जे लाइ ॿियो कुझु नथा करे सघूं त कम से कम दुआउनि में हर वक़्तु उन्हनि खे यादि कयूं। पंहिंजनि शामीन, फ़लस्तीनी ऐं बर्मावी ऐं कश्मीरी ऐं इराक़ी दोस्तनि खे, मुस्लमाननि खे हर वक़्तु पंहिंजे दुआउनि में यादि रखूं त अल्लाह ताला उन्हनि खां इन्हनि आज़माइशनि खे दूर फरमाए ऐं इन्हनि मुशरिकनि ऐं बिदअतिन जे मुक़ाबले में उन्हनि खे फतह नसीब फरमाए। ऐं जेके असांजा उते मुजाहिदीन आहिनि उन्हनि खे सही तरीक़े सां जिहाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं उन्हनि खे बि अल्लाह ताला खां दुआ आहे त उन्हनि इलाइक़नि में जेके ख़ारिजी फितना आहिनि, उन्हनि ख़ारिजी फितननि खां असांजे मुजाहिदीननि खे महफ़ूज़ फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अलल मुरसलीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।